छठी क्लास के शागिर्द अलाउद्दीन बिलालुद्दीन के दावत दीजिए थींदो अची सफ़ाई जी मौजूद सफाई हर इंसान तोड़े जानवर लाए फायदेमंद है। सफाई इंसान है जानवर का अलावा वण लाए भी फायदेमंद है। तमाम ॾिठो हूंदो त जॾहिं वण जो ॿूटो कुझु वधंदो आहे त उन जी सफ़ाई कई हूंदी आहे, जंहिंजी कुआरीअ सां गैर ज़रूरी चौरियूं वढे छॾिबियूं आहिनि त ॿूटो दर्द वणजी वेंदो आहे। क़ुरान शरीफ़ में इरशाद आहे त पाक साफ़ रहण वारनि सां अलाह ताला मोहबत रखंदो आहे। असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ाई जे बारे में फरमायो त सफ़ाई न सिर्फ़ ईमान आहे, जंहिंजी सफ़ाई ईमान जो हिस्सो आहे। मुंहिंजा प्यारा शागिर्द दोस्तो, अॼु के हिन दौर में हर माण्हू, हर क़ौम, हर मुल्क तरक्की करणु चाहे थो, पर तव्हां नज़र खे वसी करे ॾिसंदा त तरक्की सिर्फ़ उन फ़र्द, उन क़ौम ऐं उन मुल्क कई आहे जे सफ़ाई खे अपनायो ऐं सफ़ाई खे तरजीह ॾिनी, ऐं जंहिं फ़र्द, जंहिं क़ौम, जंहिं मुल्क सफ़ाई खे अहमियत न ॾिनी उहे अॼु बि पोइते आहिनि। मुंहिंजा प्यारा शागिर्द दोस्तो, असां जंहिं मुआशिरे में रहूं था उते पंहिंजे कमाईअ जो चङो हिसो ॿुध खे पान ऐं सिगरेट ऐं अजायो रीतियुनि रस्मनि में ख़र्च कंदा आहियूं। उन जे सबब करे अॼु बि पोइते आहियूं, पर तव्हां ॾिसो त इहे क़ौमूं जेके अॼु तरक़ीअ ते आहिनि उन्हनि पंहिंजे कमाईअ जो चङो हिसो सफ़ाईअ ते ख़र्च कंदियूं आहिनि। सफ़ाई जो मतिलबु आहे पंहिंजो बदन साफ़ हुजे, उन लाइ रोज़ रहणु ज़रूरी आहे ऐं जिते रहे थो वेहे थो उहा जाइ साफ़ सुथरी हुजे ऐं जेका असीं साफ़ कयूं था उहा साफ़ सुथरी हुजे। हवा खे साफ़ सुथरो बनाइण लाइ माहौल मां आलूदगी ख़तमु कई वञे। उन लाइ